कंबर में 7 डिसंबर ते एकता दिहाड़ो मल्हाइण जे सिलसिले में रोज़ाना कोशिश अख़बार ऐं कोशिश डिजिटल जे सिंध में धारिया नामंजूर जे सिरे हेठि हसन अली हकड़ो मेमोरियल पब्लिक हाई स्कूल कंबर में जागृता तक़रीब मुनक़िद कई। जैमें उस्तादन शागिर्दन ऐं शागिर्दाननि वालदेन वॾे अंग में शिरकत कई, जिन कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त हिननि जो स्लोगन आहे त सिंध में धारिया नामंजूर, त ईअं आहे त असां सिंध जा असली वारिस आहियूं, असां सिंधी आहियूं ऐं जेके सिंध में धारिया छॾिया विया आहिनि उहे असांजी सिंध खे ख़राबु था कनि, असांजे नौजवान खे नशे पते में लाहे था विझनि ऐं उहे असांजी सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ो था कनि ऐं उहे असांजी सिंध खे पोइते था कनि। त असांजो चवण जो मक़सदु इहो ई आहे त असांजे सिंध जा धारिया नामंजूर आहिनि, असां पाण सिंध जा वारिस आहियूं ऐं असांजी सिंध खे तरक़ी कराईंदासीं। सकाफ़त लाइ घणियूं ई तारियूं कयूं हुयूं, डांसियूं जेके सिखियूं हुयूंसीं, टेबला वग़ैरह सिखियासीं, स्पीच जिन जूं तयारियूं कयूं ऐं असां ॾाढो ख़ुशि हुआसीं। असां घणो मतिलबु साल पूरो असां हिन ॾींहं जो इंतज़ारु कंदा आहियूं त असांजो कल्चर डे जो ॾींहुं ईंदो, असां सिंधी माण्हू जेके आहिनि उहे जाॻंदा आहिनि सिंध जे लाइ ऐं असां उन्हनि जे लाइ तयारियूं कंदा आहियूं, ॾाढो मज़ो कंदा आहियूं। हर दफ़े असां पंहिंजी स्कूल में जेको आहे उहो कल्चर डे कंदा आहियूं ऐं असां चाहियूं था त हर दफ़े इहो कल्चर डे हमेशह थिए त जीअं असां पंहिंजी सिंध खे विसारियूं न, जेके माण्हू आहिनि उहे नंढा ॿार जेके सिंध खे विसारनि। सकाफ़त लाइ असां घणियूं तयारियूं कयूं आहिनि, पूरो साल असां हिननि ॾींहं इंतज़ारु कंदा आहियूं त इहो कल्चर डे अचे त जीअं असां पंहिंजी सिंधी ॾींहुं मल्हाए सघूं ऐं काफ़ी तयारियूं कंदा आहियूं त जीअं असां स्पीच जी तयारी कंदा आहियूं, टेबलो जी तयारियूं कंदा आहियूं, डांस जी तयारी कंदा आहियूं, काफ़ी तयारियूं कंदा आहियूं जीअं असां सिंधी कल्चर डे तमामु सुठो बहितरीनु मल्हाए सघूं। ऐं कोशिश जो जेको इहे स्लोगन ॾिनो अथई सिंध में धारिया नामंजूर, तमामु बहितरीनु स्लोगन आहे ऐं हक़ीक़त पुछो जॾहिं धारियो ईंदो त सिंध जो जेको असुलु वारिस आहे उहो ख़तमु थी वेंदो, उन्हनि खे निकाली थी वेंदी ऐं जेके उन जा असांजा वसाइल आहिनि, असां जेके मादनियात आहिनि उन्हनि ते जेको धाड़ो हणो वियो आहे उहो बि असांजे क़ाबिल क़बूल न आहे। ऐं हीअ जेको स्लोगन आहे इन सां इहो थींदो त ॿारनि में शऊर ईंदो त धारिया कहिड़ा आहिनि, पंहिंजा कहिड़ा आहिनि, कहिड़ा असांजा हक़ आहिनि, उन्हनि जे लाइ मां जसु ॾींदुमि कोशिश टीवी खे ऐं कोशिश वारनि खे जे तमामु बहितरीनु स्लोगन ॾिनो। ॾाढो आहे छो त धारियनि जो अचण ई धारे लफ़्ज़ मां सम्झिजे थो त धारिया माना असांजा न, जेके असांजा न आहिनि उहे असां वटि जॾहिं ईंदा असांजी धरती ते त हर ज़ुल्म कंदा, हर तरह सां असांजा हक़ खसींदा, उहे नौकरियूं हुजनि, उहे इलेक्शन में वोट हुजनि, वज़ीर हुजनि या असेंबली में उहे ईंदा ऐं असांजा जेके वारिस आहियूं सिंधी उते वेंदासीं ऐं असां हक़नि खां महरूम थींदासीं। तक़रीब जे शुरका जे ज़ुबान ते उहो ई नारो आहे, सिंध में धारिया नामंजूर, धारियनि खे नेकाली ॾेई सिंध खे ख़ुशहाल बणायो वञे। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मिठल कोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शदाद कोट।